साथियुनि जो नालो सराण, ज़मीर, امبر. घुर्बल सामान 5 बीकर आहे, 2 पिचकारियूं, 2 मसूं ॻाढ़ी ऐं नीरी, खंड, लूणु, मिठाई, 3 चमचा. तरीक़ो: 2 खाली बीकरनि में 80 मिलीलीटर पानी विझो. जिनमें पिचकारीअ जी मदद सां मस विझो. हाणे उनखे चङी तरह मिलायो. तरीक़ो ॿियों: 3 खाली बीकर खणो, उन्हनि में 80 मिलीलीटर पानी विझो. हाणे उन्हनि में चमचे जी मदद सां हिकिड़े में खंड जो 1/2 चमचो, लूण जो 1/2 चमचो, मिठाईअ जो 1/2 चमचो विझो. पोइ उनखे चङी तरह मिलायो. मुशाहिदो: मिलावट हिकु कीमियाई अमल आहे. 2 शयूं मिलाए 3 शइ हासिल थींदा त मुरकब चइबो आहे. किन शयुनि जे मुरकब में सिर्फ़ ॾेख जी तब्दीली ईंदी आहे ऐं किन शयुनि जे मुरकब में सिर्फ़ ज़ाइक़े जी तब्दीली ईंदी आहे, जेकी हिन वक़्तु तव्हां हिननि बीकरनि में ॾिसी रहिया आहियो. महिरबानी.